नथो कया जेकॾहिं अवां हिन मुल्क में रहो त तव्हां खे रहाया अवां जे वालिद जे सिर मुबारक खे दफन कराया जेकॾहिं चाहियो तव्हां मदीने पाक वञो त मां तव्हां जे हाल वाले पंहिंजी फौज कया उन फौज जी निगरानी में तव्हां मदीने पाक पहुचो इमाम ज़ैनुल आबिदीन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था यज़ीद तुंहिंजे मुल्क में असां कोन रहंदासीं पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे पाड़े में वेंदासीं हबीबुल करीमन में वेंदासीं नबी करीम जे दरगाह में वेंदासीं फौज दी या न दी पर असां खे आज़ाद कर असां मदीने पाक जो सफ़र था कयूं मदीने रवाना था थियूं इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हवाले कुछ उन फौजी माण्हू हवाले कया फौजन खे रवानो करे इमाम ज़ैनुल आबिदीन अॻ में थियो आहे इमाम साहब फौजन खे फरमाइनि था ॻाल्हि ॿुधो मूंसां परदेदार हम मूंसां नबीअ जा बचड़ा हम मुंहिंजी अम्मा है मुंहिंजूं भेनरूं आहिनि मुंहिंजा ॿिया क़रीब हम इन जे करे अवां असांजे अॻ में न हलो असांजे वेझा बि न हलो मता असांजी बेपर्दगी थी पवे या तव्हां अॻ में हलो असां तव्हांजे पोयां हलूं या वरी असां अॻ में हलूं तव्हां पोइते पोइते अचो जीअं तव्हांजी असांजे काफ़िले जे मथां बि नज़र न पवे पर्दो मुस्लमान लाइ ज़रूरी आहे अहम फर्ज़ आहे असां बेपर्दगी करे असां पंहिंजी गैरत विञाए छॾी आहे अल्लाह ताला कुरान पाक में पर्दे खे फर्ज़ कयो आहे असां मुस्लमाननि पर्दे खे मामूली ॻाल्हि समझी आहे मुंहिंजा सोना जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जे मथां बच्चन जो पर्दो फर्ज़ आहे हज़रत आयशा सिद्दीक़ा सब जो रज़ी अल्लाह ताला अन्हा महबूब मोहम्मद करीम जी पाक घर वारी आहे जंहिंखे कुरान मोमिननि जी माउ सॼो आहे एॾी आबिदा ज़ाहिदा हुई आरफा आलमा हुई जो नबी करीम जा सहाबी जलील कदर सहाबी कंहिं मसइले में मुंझी पवंदा हुआ त बीबी आशा जे घर ईंदा दरवाज़े ते वेही माण्हू मोकिलींदा हुआ कंहिं औरत खे मोकिलींदा हुआ कंहिं बानीअ खे मोकिलींदा हुआ ओ मोहम्मद करीम जी कुआर असां सभई हिन मसइले में मुंझी पिया असांखे जवाब ॾे देर न थी माण्हू मोकिलींदा हुआ कंहिं औरत खे मोकिलींदा हुआ कंहिं बानीअ खे मोकिलींदा हुआ ओ मोहम्मद करीम जी कुआर असां सभई हिन मसइले में मुंझी पिया असांखे जवाब ॾे देर न थींदी ही बीबी आशा सिद्दीक़ा रसूलुल्लाह जी हदीस पढ़ी ॿुधाईंदी हुई सुभान अल्लाह जेतिरियूं हदीसूं बीबी आशा खे यादि हूं एतिरियूं कंहिं खे यादि कोन हूं महबूब जे निजी ज़िंदगी में गॾु रहण वारी सरकार जी प्यारी घरवारी आहे हिकिड़े ॼाणे कचहरी में वेठी आहे हिकिड़ो नाबीन सहाबी आहे नबी करीम पंहिंजे घर में वेठो आहे उन ज़माने में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर मुबारक ऐं मस्जिद नबी जी भित नंढड़ी हूंदी ओ सहाबी जो आयो आहे अखियुनि खां नाबीन सरकार फरमाइनि था आशा लब्बैक या रसूल अल्लाह अंदर घर ॾे हली वञ पर्दे में थी छाई क़िबला छो सहाबी कोन थो अचे ॾिसींदी बीबी आशा थी चए या रसूल अल्लाह इहो त नाबीन आहे इहो छा आहे इहो नाबीन आहे मूंखे कोन ॾिसंदो खुदा जे प्यारे हबीब फरमायो आशा जेकॾहिं इहो नाबीन आहे तूं त नाबीन कोन आहीं जेकॾहिं हुन खे ॾिसणु नाजाइज़ आहे त तोखे बि धारियो मर्द ॾिसणु नाजाइज़ आहे माना इहा त मर्द खे औरत नाहे ॾिसणी औरत खे मर्द नाहे ॾिसणो हज़रत अलीअ जो कौल आहे जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो ओचितो नज़र पइजी वञे त माफ़ आहे पर जेकॾहिं ॿीहर चिताए कंहिं धारी औरत खे ॾिसे थो अल्लाह ताला उन जे अखियुनि में 40 सालनि जो ततल शीहो अखि में विझंदो ते तुझी सजा है ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम चख ही खुदा जो अज़ाब जो तो धारी औरत दे नजर कया चल अल्लाह ताला असा मुसलमान के गैरत नसीब फरमाए आमीन डाढे जो आमीन आमीन पांजे धीरुन के पांजे घरवारुन के पांजे भेनरुन के पांजे अजीजन करीबन के पर्दो करायो पर्दे में रहायो धारिया मर्द घर में ना आणियो धारन वक्त तवा पांजा बच्चा न वठी वणो घर में पांजो पर्दे सा मानू रहे ये न थे जो मुर्स बैठो आ दुकान ते माई वते शॉपिंग कंदी अल्लाह तबारक व तआला शर सा के बुरी रस्म का बचाए जह जाए ते बेपर्दगी हुंदी आ उन जगह ते घणियूं खराबियूं थीदियूं हन हर बुराई जी जड़ बेपर्दगी आ असा जो मुआशरो छो तबाह थियो आ असा जे मुआशरे में बेहयाई छो वधी वई आ एक त जेका मखलूत तालीम आ इन बेड़ो बोले छडियो मखलूत तालीम समझो था न कॉलेजन में यूनिवर्सिटियुनि में हाई स्कूलन में छोकरा छोकरियूं गॾु मोजा सोना तू तालीम ॾियारी थो भला नथो मुड़ी
जुदारो प्रोग्राम हुजे, अहिड़ो अलहदो प्रोग्राम हुजे, पर्दे वारो हुजे, जंहिंमें छोकिरा न हुजनि, छोकिरियूं जुदारियूं हुजनि। आहे त मसइलो इहो बि महाल मुश्किल आहे। छाजे करे त बाज़ार जे विचा विचा छोकिरियूं वञनि थियूं, गलीअ मां विचा विचा वञनि थियूं, सुबुह जो हार सिंगार करे ठाहे ठोके 50 माण्हुनि जे आॾो मोकिली थो, वरी 50 माण्हुनि जे आॾो शाम जो अचनि थियूं, बाज़ार लताड़ी थियूं अचनि। सच ॿुधाए त इन मां हया गैरत रहंदो या ख़तम थी वेंदो? हया गैरत ख़तम थी थो वञे पियो। रोज़ अवां केस पढ़ो था पिया, अॼु ही केस थियो आहे, अॼु ही बेहयाई थी, हे बुराई थी, नतीजो इहो आहे त बेपर्दगी थी आहे। चलो अल्लाह तबारक व तआला असांखे पर्दे करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात पढ़ त मां ॻाल्हि खे पूरो कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रही खुही कसर वरी टीवी ख़त्म कई आहे, हिकिड़ी मखलूत तालीम, ॿियो वरी टीवी वञा कुझु न कुझु ख़ैर आहे, वरी जेका डिश आई आहे उन त बेड़ो बोड़े छॾियो आहे मुस्लमान। ओ मुंहिंजा अब्दा, मुंहिंजा प्यारा भाउ, अल्लाह ताला शरह सां मुस्लमान खे गैरत नसीब फरमाए। मुआशरे जो तमाम हाल बुरो थी वियो आहे, अल्लाह रसूल जी बेफरमानी वधी वई आहे, रब करीम जी ज़ात बाबरकात के सां डबराए छॾियो आहे, बेबरकती वधी वई आहे। सहाबी पुछनि था या रसूल अल्लाह, बेपर्दगीअ मां कहिड़ो नतीजो निकिरंदो? पाण फरमाइनि था बेपर्दगीअ जा 2 नुक़सान आहिनि, बेपर्दगी जा 2 नुक़सान आहिनि। या रसूलल्लाह कहिड़ा? पाण फरमाए त पहिरों नुक़सान बेपर्दगी में आहे त हया हलियो वेंदो। छा वेंदो? या रसूल अल्लाह ॿियो कहिड़ो नुक़सान आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 2 नुक़सान दुनिया जा आहिनि, आख़िरत जो अञा परे आहे। दुनिया जो पहिरों नुक़सान आहे त हया हलियो वेंदो, ॿियो नुक़सान कहिड़ो आहे त बरकत हली वेंदी। छा हलियो वेंदो? कणकूं तमामु घणियूं थियूं अथनि, फुटियूं तमामु घणियूं थियूं अथनि, कमद तमामु घणो आहे, फसल तमामु भला था थियनि पिया, ॾोकड़ हज़ारे रुपया अचनि था पिया, लखनि जी आमदनी आहे, करोड़ूं रुपया अचनि था पिया, पर कुर्बान मदीने वारा तो था वञा। ख़ुदा जे हबीब पाक फरमायो आहे जंहिं घर में बेपर्दगी आहे उन में बेबरकती हूंदी। केतिरो बि करोड़नि जी तव्हांजी आमदनी हूंदी पर तव्हांजी पूरी कान पवंदी। आहे या न आहे अदा? अॼुकल्ह असांजो हाल कहिड़ो आहे? ॾिसो त असां हज़ारूं रुपया कमायूं था, लखूं रुपया अचनि था पिया, त बि मुंहिंजा आदा बजट अॻे ई ख़तम थियो वञे, माण्हू कर्ज़ पियो खणे, उधारनि ते पियो हले, इंतज़ार में आहे त मां हीअ पूरत कयां, हीअ पूरत कयां, का पूरत कान थी थिए। उनजो असली बुनियाद इहो आहे जो मोहम्मद करीम जे शरीयत खे असां छॾे ॾिनो आहे। चल अल्लाह ताला असांखे रसूलुल्लाह जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तो अज़ीज़ो, इमाम हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक मदीने पाक रवानो थियो आहे। मौलाना जामी सभई जो रहमतुल्लाह अलैह, ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह। वाक़ई इन जे मथां घणनि आलिमनि तनक़ीद कई आहे, लिखियो अथनि जूं रिवायतूं सही न आहिनि। कंहिं चयो आहे त इहा रिवायत जुड़तू आहे, कंहिं चयो आहे त इहा रिवायत ज़ईफ़ आहे, कंहिं चयो आहे त इहा इसराइलियात मझूं आहे। बहरहाल मुख़्तलिफ़ आलिमनि जा राया आहिनि, पर अल्लामा जामी शवाहिद नबूवत में हिकिड़ी रिवायत लिखी आहे। भला जेकॾहिं ज़ईफ़ बि आहे पर ज़ईफ़ जे लाइ इहो हिकिड़ो कानून हूंदो आहे त ज़ईफ़ रिवायत बि फ़ज़ाइलुल आमाल में मोतबर हूंदी आहे। अक़ीदे जे मामले में क़बूल न आहे, लेकिन फ़ज़ाइलुल आमाल में फ़ज़ीलत जे बाब में ज़ईफ़ ॻाल्हि खे बि क़बूल इहो हिकिड़ो उसूल आहे। वो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां, उन वाक़िए में इमाम हुसैन आली मक़ाम जी करामत बयान कई। इमाम हुसैन जी शहादत खां पोइ बि करामत बयान आहे। हक़ीक़त में करामत हिकिड़ी फज़ीलत आहे, जेकॾहिं ज़ईफ़ रिवायत सां बि बयान कई वञे त उहा करामत जे हद ताईं बयान करे सघिजे थी। सलात पढ़ त ॻाल्हि पूरी कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिर मुबारक मदीने पाक रवानो थियो आहे। रस्ते में हिकिड़े ॻोठ जे भरमा थी लॻिया। वो ॻोठ सॼो सारो कुझु मुस्लमान हा, कुझु गैर मुस्लमान हा। उन्हनि ॻोठनि मंझां मुंहिंजा प्यारा दोस्त जमन इमाम हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक जो गुज़र थियो आहे। हिकिड़ो कुराड़ो घर मां ॿाहिरि निकिरी आयो आहे। ओचितो जो काफ़िलो ॾिठईं त पुछा कि ये काफ़िलो कंहिंजो आहे? चयो त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जे लुटियल ख़ानदान जो काफ़िलो आहे। छा ॻाल्हि आहे? जे इमाम हुसैन आली मक़ाम जेको रसूलुल्लाह जो ॾोहिटो हो करबला में यज़ीद जे फौज जे हथां शहीद थियो आहे। हेतिरा ॾहाड़ा हुनजो सिर मुबारक
शाम जे मुल्क में रहियो आहे, उन खां बाद में हाणे वरी मदीने पाक वञी रहिया आहिनि। उन शख्स जेको पोढ़ो आहे, वॾी जमार जो आहे, उन शख्स चयो त मूंखे महिरबानी करे इन हुसैन जी ज़ियारत करायो, छो त जंहिं वक़्त में आउं जवान हुयुसि इहो हुसैन नंढड़ो हो। मां हिकिड़ो दफ़ो रसूलुल्लाह जे कचहरी में वियो हुयुसि, उते मां हुन जी ज़ियारत कई। अॼु बि छॾियो त मां हुन जी ज़ियारत कयां। हुनजे इसरार ते, हुनजे चवण ते इमाम साहब जो सिर मुबारक हुनखे ॾेखारियो वियो आहे। जमल हुसैन आली मक़ाम जे सिर खे ॾिठई त इमाम हुसैन आली मक़ाम जी उहा जवानी हुनखे यादि अची वई। सिज लहण वारो आहे, अर्ज़ थो करे त महिरबानी कयो राति मूं वटि रहो, अवां मुंहिंजा महिमान थी टिको, अॻिते कंहिं न कंहिं मंज़िल में तव्हां टिकंदव वञी, पर तव्हां जेकॾहिं मूं वटि राति रहो त तव्हांजी महिरबानी आहे। मां तव्हांजी ख़िदमत करण जे लाइ तयार आहियां। अवां खे ख़िदमत करण खां बाद में सुबह जो रवानो कंदुसि त मूंखे बि सवाब थी पवंदो, छाजे करे जो हुसैन जो मुंहिंजे मथां एहसान आहे। आल बैतन सोचो त असांखे राति त किथे न किथे रहणी आहे। ही अक़ीदतमंद आहे, मुहबत वारो आहे, मिनतू थो करे त जेकॾहिं बहितरात राति इन वटि रहूं। हुननि जे लाइ जुदा घर तयारु करायो वियो। बीबियूं सगोरियूं आल बैत घर में पर्दे में रहिया, मर्द ॿिए पासे रहिया। उहो इमाम हुसैन जो सिर मुबारक खणी पंहिंजे घर हलियो। चई त सुबुह जो मां तव्हांखे वापसि कंदुसि, इहो सिर राति मुंहिंजे हवाले हुजे, सुबुह जो तव्हांजे हवाले कंदासीं। जमल राति थी, पंहिंजे महिमान खे मानी खाधो पीतो पीआरे फारिग थिया, पंहिंजी कुराड़ी ज़ाल खे चयईं, ओ मुंहिंजी ज़ाल, ही उहो हुसैन आली मक़ाम आहे जो मां रसूलुल्लाह जे दरगाह में दुआ घुराइण वियो त या हबीब अल्लाह मूंखे दुआ कर त अल्लाह ताला मूंखे औलाद ॾे। मूंखे नबी पाक फरमायो त अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी थम, रब थो चवे त हिन जे तक़दीर में औलाद कान्हे। पोइ मां ॿाहिरि आयुसि, हुसैन आली मक़ाम नंढड़ो हो, मूंखे मां खां वठी वरी रसूलुल्लाह जे दरबार में वियो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, जेकॾहिं तक़दीर में हुजे सहा त ज़रूर औलाद मिले सहा, अल्लाह हुअं ई ॾे हा। तो नबीअ जे दरगाह में आयो आहे, तक़दीर में नाहे त लिखाए ॾे। अदा तक़दीर में जेका शइ लिखियल हूंदी सा मिलंदी न, ॾाढे ॻाल्हायो, जेका शइ लिखियल हूंदी सा। इमाम हुसैन उन शख़्स खे वठी थो अचे, या रसूल अल्लाह, ही सवाली तव्हांजे दर ते आयो आहे, अवां हिनखे फरमायो आहे त रब थो चवे त तक़दीर में कान्हे। साईं जेकॾहिं तक़दीर में हुजे सा त हूअं ई मिले सा, तो वटि थोरो अचे हा। सरकार फरमायो त हुसैन पोइ छा कयां? जे लिखण वारो बि अल्लाह, हा न सही, ड्राइण वारो बि कलम जमीअ जे हथ में से कुर्ब कन, अॻियां अंग मेटे ॿिया भी जे लिखन। या अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हथ में आ, तक़दीर ड्राइण वारो भी खुदा है। यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब। खुदा जी ज़ात बाबरकात फरमाइंदो आ त लोह महफूज़ मां अल्लाह जे ज़ात बाबरकात वटा मुंहिंजी मर्ज़ी आ, वणे त लिखा वणे त ड्राया, मूंखां को पुछण वारो कोन्हे को। चओ तक़दीर कंहिंजे हथ में आ, ॾाढे जो कंहिंजे हथ में आ। इमाम हुसैन आली मक़ाम रसूलुल्लाह खे अर्ज़ कयो, नबी पाक ख़ुदा जे दरगाह में हथ खया, मौला तो हिन खे तक़दीर में कोन ॾिनो आ, पर तक़दीर लिखण रहण वारो तूं आ। हुसैन सफ़ारशी आ, मां मोहम्मद दुआ थो घुरां, सिफारशी ॾे बि निहार, मां मोहम्मद ॾे बि निहार। ऐं मुंहिंजा मौला हिन खे औलाद अता फरमा। अल्लाह दुआ क़बूल कई, नबीअ जी दुआ रद न थींदी आ। उन शख़्स खे हिक जे बजाय ख़ुदा ताला 7 फर्ज़ंद अता फरमाया। अल्लाह दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अब पंहिंजी घरवारी खे तो चवे पियो, सलाह सलाह बुलंद आवाज़, बुलंद आवाज़ सां, बुलंद आवाज़, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबी वसल्लम। वरी सलाह बुलंद आवाज़। पंहिंजे घरवारी खे तो चवे त घरवारी कुराड़ी, चए जी, चए जंहिं जवान जो सिर असांजे घर आयो आहे, तूं कान थी सुञाणे, मां सुञाणा थो। उहो फर्ज़ंद रसूल जो आहे
ए ओ अल्लाह जे हबीब जो बच्चो आ जंहिंजे सिफारिश सां अल्लाह पंहिंजे फज़ल सां असांखे 7 पुट अता फरमाया। सुभान अल्लाह। असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त धीउ बि अल्लाह ॾींदो आहे त पुट बि अल्लाह ॾींदो आहे। केरु ॾींदो आहे बाबा? ॾाढे ॾाढे जो केरु ॾींदो आहे? न को जाम साहब ॾींदो आहे, न को कलंदर ॾींदो आहे, न को भिटाई ॾींदो आहे, न को रोज़े धणी ॾींदो आहे। पुट अल्लाह ॾींदो आहे। पर इहो ज़रूर आहे त अल्लाह जाम साहब जी दुआ क़बूल कंदो आहे, अल्लाह भिटाईअ जी दुआ क़बूल कंदो आहे, अल्लाह कलंदर जी दुआ क़बूल कंदो आहे, अल्लाह रोज़े वारे जी दुआ क़बूल कंदो आहे। अल्लाह जे वलीअ जो को मां हथ खणनि रब क़बूल कंदो आहे। पोइ पुट ऐं धीउ अल्लाह ॾींदो आहे। केरु ॾींदो आहे? ए मुला वीचारा मुंझी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि त जाम साहब खां पुट घुरियो आहे, अवां भिटाईअ खां घुरियो आहे, अवां कलंदर खां घुरियो आहे। न न, असीं अल्लाह खां घुरंदा आहियूं, ॾींदो अल्लाह आहे, पर सफ़ारिश वली अल्लाह कंदो आहे। सफ़ारिश त ख़ुदा क़बूल कंदो आहे न सही, ख़ुदा जे वस में आहे। माई खे चई ॻाल्हि ॿुधी थी, हे हुसैन उहो आहे जंहिं अल्लाह जे दरगाह मां पाण खे 7 पुट वठी ॾिना। हाणे हुसैन जो सिर असां वटि महिमान आहे, सुबुह जो इहो सिर पाण कोन ॾींदासीं। छा था सम्झो? इहो सिर ॾाढे ॻाल्हायो, सिर असांजो माई जो भला पोइ कीअं हो ज़रूर वठंदा, हो छॾींदा त कोन। मुड़ुस तो चए मुंहिंजी सलाह जेकॾहिं तूं हुन ते हली त, चए कहिड़ी सलाह? चई सुबुह जे टाइम ते जीअं असांखे सिर वेढ़े ॾिनो हो, असां बि वेढ़े ॾींदासीं, खोलींदा कोन। असीं हिकिड़ो पंहिंजो पुट कुही था ॾेई छॾियो। सम्झो साल आहे न? हिकिड़ो पंहिंजो पुट कुही ॾींदासीं, उहो पुट खणी वेंदा, पोइ मदीने वञी संभालींदा, रस्ते में कोन संभालींदा, हुनखे सिर जो सिर मिलंदो। माई जो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ बि 6 पुट असांखे हूंदा, हुसैन असांजे घर में हूंदो। किसो मुख्तसर दोस्तो अदीज़ो मुस्लमान भाइरो, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। हिकिड़ी रिवायत में ईअं बि ईंदो आहे जो सुबुह जो हुन पंहिंजे पुट खे शहीद कयो आहे, उन जो सिर वेढ़े माई सगोरी खे चई मोकिलाए इमाम साहब ज़ैनुल आबिदीन जे हवाले कयो आहे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त, हर हमेशह फ़र्क़ु हूंदो आहे। आम उम्मतीअ जे सिर में ई सोणे हुसैन जे सिर मुबारक में फ़र्क़ु आहे। हुसैन जो सिर मुबारक त कपिड़े में बि रोशन हुयो, कपिड़े में भी खुशबूदार हो। सिर मुबारक जीअं जो खणी आया ऐं पंहिंजे घर रखी पंहिंजे पुट जो सिर ॾियनि था पिया त इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था पिया, ओ अदा जेका अमानत असां तोखे ॾिनी सां तूं मटाए खणी आयो आहीं, उहा अमानत नाहे। साईं उहा साॻी आहे न बाबा? साॻी न आहे। किसे खे खुटाइणो आहे, ॻाल्हि लॻी आहे कि भला तरसो मां वञा, वरी ॿियो पुट कुठो आहे, वरी टियों कुठो आहे, चौथों कुठो आहे, पंजो कुठो आहे, हर हिकु सिर जी मुंहिंजी मुंडी खयो पियो अचे। तव्हां त हुन 7 ई पुट कुही छॾिया। 7 कुहण खां बाद में जॾहिं आयो इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाया न नाहे, उहो सिर नाहे। मोटियो रोईंदो पियो अचे। घर वारी खे चवण लॻो, ओ घर वारी, हुसैन जो सिर ॾियणो पइजी वियो। हुसैन जे सिर खे पाण रखी नथा सघूं, पर रोवानी ॻाल्हि जे करे तो त सिर हुसैन जो बि वियो ऐं मुंहिंजा 7 ई पुट शहीद थी विया, घर बि मुंहिंजो तबाह थी वियो। जेकॾहिं हुसैन जो सिर रहे हा त मुंहिंजी कामयाबी ही, पर सिर कोन रहियो ऐं 7 ई पुट बि शहीद थी विया। मुंहिंजा प्यारा दोस्त किताब लिखनि था पिया, हुसैन आली मक़ाम जो सिर पेटीअ में बंदि रखियो पियो आहे। उन मूं आवाज़ पियो अचे, ओ मुंहिंजा प्यारा मुरीद, असांखे छॾ त मदीने पाक वञूं। तक़दीर में मुंहिंजे सिर खे अम्मा फातिमा सां गॾु दफ़न थियणो आहे ऐं तूं घबराए न, तूं पंहिंजे पुटनि जा सिर खणी मुंहिंजे सिर सां मिलाईंदो, धड़ सां लॻाईंदो, वञो 7 ई जहिड़ा थी वेंदा। अल्लाह या रसूल अल्लाह। हाणे तूं ये कर, सिर पियो ॻाल्हाए, कंहिंजो सिर पियो ॻाल्हाए जो हुसैन आली मक़ाम वञे। फरमाए पियो बाबा तूं हाणे ईअं कर, तोखे ग़लती आहे त हुसैन जो सिर त मूंखां वञे थो, पर हाणे मुंहिंजा पुट बि विया, तुंहिंजा पुट कोन वेंदा, उन जूं धड़ियूं धड़ पिया हुजनि, लाइन करे सुम्हार, हिकिड़े हिकिड़े जी मुंडी मुंहिंजे सिर सां लॻाईंदो लॻाईंदो वञ त ज़िंदा थींदा वेंदा। करामात औलिया हक़ुन, अल्लाह जे वलियनि जी करामत हक़ आहे। अबा हुया न आहे, अल्लाह जे वलियनि जूं कई करामतूं आहिनि। हे त हुसैन आली मक़ाम ख़ाली वली कोन्हे, बल्कि वलियनि जो सरताज आहे।
मुझा प्यारा दोस्त अल्लामा जामी लिखे तो सतई फर्जंद जेरा था इमाम हुसैन आली मकाम जो सुर मदीने पाक पहुतो जब मदीने पाक पहुतो आ त खबर ही उन दिहाड़े पहुती आ त हुसैन शहीद थियो अग में खबर ही कान जो तो न को टेलीफोन हो न को रस्ता हा न को पैगाम हो न को अखबार हुई काफी टाइम गुजरियो 30-25 डी गुजरी विया शुरू मुबारक मक्के मदीने शरीफ पहुतो आ उन खां पो खबर पई आ त हजरत इमाम हुसैन आली मकाम शहीद थियो आ वो अदीजन करीबन हुसैन आली मकाम जे सिर मुबारक के दफन कयो आ जन्नतुल बकिया में जै जाते खातून जन्नत जी कब्र आ हुसैन जो सिर मुबारक पाजे वालदा सा गद उनजे घर में ज़ैनुल आबिदीन उनजे घर में इमाम मोहम्मद बाक़िर उनजे घर में इमाम जाफर सादिक उनजे घर में मुंहिंजा दोस्त इमाम हसन उनजे घर में ॿिया अहल बैत सगोरा हन उनजे घर में नबी करीम जूं ॿ पुफियूं हन उनजे घर में नबी पाक जो फर्ज़ंद इब्राहिम उनजे घर में हज़रत नबी करीम जो ॿियो ख़ानदान वो सॼो सारो थल्लो सरबो या अहल बैत जो थल्लो अल्लाह ताला असां खे इन गुनाहगार खे कई दफ़ा ज़ियारत नसीब कई आहे मुंहिंजी दुआ है खुदा हर मुस्लमान खे ज़ियारत नसीब फरमाए उन्हीं हुसैन आली मकाम जे सिर मुबारक वारी जाए ते मुसलमान पहुंचे तो उनके अजीब कैफियत तारी थी पवंदी आहे रब करीम शर तहां जे मथा असां जे मथा रहम फरमाए हुसैन आली मकाम जे नक्शे कदम ते हलण जी खुदा तौफीक नसीब फरमाए हुसैन आली मकाम जो प्रोग्राम हो रसूलुल्लाह जे दीन के जिंदा करन वो जिंदा करे दिखारे इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद इस्लाम जी जिंदगी है करबला का बाद में अगर करबला जो वाक़ो न थे हा त मुजा अदा असा में गैरत इफ्फत पाक दामनी इस्लाम जो जज्बो ही कोन होजे हा आज 1400 साल गुजरिया मुसलमान में जगह इस्लाम जो जज्बो आ तो हुसैन जे खून जे सदके मां तमाम प्रोग्राम शॉर्ट करे छडियो मुख्तसर करे वियो आया विच ते वडा वडा अहम वाक़या वो छडे वियो आया पर छा कजे जो तो मथा वरी महीनो बियो थो अचे मौजू तब्दील थियण वारो आ अहम गालियूं तहां जे खिदमत में पेश कयूं थम मुझे ख्याल में तकरीबन 7 जुमा थी विया 7 जुमा समझो था ना पर 7 जुमन में मौजू पूरो क्यों थी सघियो आहे अॼु 7 जुमो आहे अल्लाह ताला जी ज़ात कबूल फरमाए जेके 4 ॻाल्हियूं ॿुधायूं अथमि मुंहिंजा अदा दुआ कजो जेकॾहिं का घटि का वधि ॻाल्हि थी हुजे त ख़ुदा मूंखे माफ़ फरमाए छो त थी सघंदो आहे इंसान खां का ग़लती बि थी सघंदी आहे मां अल्लाह खां दुआ कंदुसि अर्ज़ु कंदुसि मौला जेकॾहिं का असां खां ग़लती थी हुजे ॼाणी कान थी आहे इरादतन कान थी आहे बिना इरादे जे थी आहे तूं असांजी माफ़ फरमाइजा अल्लाह सही तहांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे अल्लाह जी दरगाह में 7 जुमे ते हथ खणी दुआ करो हुसैन जे सदके खुदा सभिनि जा बेड़ा पार फरमा मौला सभिनी सवालनि जा सवाल पूरा कर मौला सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा मौला सभिनी जूं मुसीबतूं दूर फरमा मौला सभिनी परेशानियूं दफ़ा फरमा मौला सभिनी मुसलमान जा कर्ज मर्ज ला मौला सभिनी मुसलमाननि जी औलाद सालिह बणा मौला जेके बीमार हन तन खे शफा अता फरमा मौजा खालिक मौजा मालिक जेके मज़लूम हन तन जी तू मदद फरमा जंजो रिज़्क़ रोज़ी तंग आ तंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा हुसैन ऐं अहल बैत ऐं नबी करीम जे सहाबन जे सदके मौला असां खे दीन जो शौक़ नसीब फरमा दीन ते इस्तिक़ामत नसीब फरमा मदीने तैयबा जी हाज़िरी नसीब फरमा वो दिन खुदा करे के मदीने को जाए हम खाके दरे रसूल का सुरमा लगाए हम अल्लाह वो दिहाड़ो करे जो पाण लब्बैक पुकारे मके हलऊं उतां वरी अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह पढ़ी मदीने हलऊं खुदा ताला तहां जी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए।